बदरा पानी हाय हाय पेरी ठर पे पेरी थधड़े थी पे हुन हलन जड़ा थया एमल कुदे सा सदोरी को सदोरी ओ जी जलमा ओ मेरी जी जल सदोरी तुम को हिकड़ा दफा मिल तेको मैं अपने सूर बुधावा तो मैं ते केड़ी केड़ी माल आइए मैं ते केड़ा केड़ा वक्त गुजरे चमचा दी दुआना आई तेरे करे मैं कितना कड़े पादरे मोचड़े खादन ओ सदोरी ये न कर रोल ना सदोरी हाय हाय किस्मत वारस तेदी अदा तगिया खान दुख इहो न आहे त को हुननि असांखे संग ॾियण खां इनकार कयो आहे दुख इहो आहे त हुननि असांजी बेइज़ती कई आहे ए हाशिम खे ये हरकतूं महांगियूं पवंदियूं हाणे तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसजांइ अखियुनि सां ॾिसजांइ त हिन हाशिम सां कहिड़े क़िस्म जो पलांद थो कयां हिकड़ी चीभट न ॾिनीमांसि चिकट कढी छॾींदोसांसि चिकट ची ची कंदो वतंदी ची ची अदा हू त वॾा हवाला पियो करे चए पियो मां तव्हां जहिड़े रेस खे पंहिंजे साम्हूं कुर्सीअ ते विहारींदो बनायां इहो वातगाड़ो छोरो असांजे रेस जी शान में अहिड़ा गुथा लफ़्ज़ थो ॻाल्हाए यामाणी छेड़ो न सही सिधी जंग थी जंग ईअं अदा ईअं च जंग जो सोच साल थिया आहिनि हथियारनि ते बि कट चढ़ी वई आहे फेर जो आवाज़ ई कोन ॿुधो अथऊं इहो गोर आहे किथे ये मिलई न तेजा समूह सां जल्दी मिली वञे अदा गोहर खान लाइ किथे आहे बाक़ी इन हाशिम सां रिआयत न थींदी हाणी मारुगो पाण वारे रेस खे तो चवां त असांखे थोरी इजाज़त थोरी इजाज़त त मां ने हाशिम खे ॾियां चीभट ई हिकिड़ी कढांसि चीकट ची ची कंदो वते ची ची मूंखे छोरी बानूअ सां मिलणो आहे बानूअ सां मिलणो आहे ऐं अदा तैया तोखे ख़बर न आहे छा वो हारनि गारनि सां किथे मिलंदी आहे न को पर मां त ॻोठ खणी पंहिंजो पाण खे रईस जो चाचो सॾराया पर आहीं त उन्हनि जो हार ई सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।